ज़हर ज़िंदगी ड्रामे जो विलन कमाल खान। अॼु कमाल खान जी तव्हांखे हिस्ट्री ॿुधाईंदासीं, इन जी सॼी डिटेल ॿुधाईंदासीं ऐं इन जो नंबर बि तव्हांखे व्हाट्सअप नंबर बि ॾींदासीं। थोरो इन वीडियो खे सुकून सां ॾिसो ऐं पूरी वीडियो ॾिसो जीअं तव्हांखे मालूमात मिले। इन जी टिकटॉक ओरिजिनल ID बि तव्हांखे ॾींदासीं, सभु कुझु। पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त स्क्रीन ते हिकु हिकु करे नंबर हलंदो थो वञे, इहो सॼो तव्हां नोट कंदा वञो। विच स्क्रीन में 0 खां स्टार्ट आख़िर ताईं नंबर हली वेंदो, इहो सॼो पंहिंजो लिखंदा वञो। ऐं अगरि कंहिंखे फ़ोन नंबर न मिलियो त उहो जेको आहे असांजे वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि लिखियलु आहे, उते बि वञी करे कढी सघो था। अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान ही वॾो माशाल्लाह सुठो एक्टर आहे। तव्हां इनखे विलन तौरु सुञाणींदा आहियो ऐं असली इन जो नालो अहमद अली शेख आहे। इन जी टिकटॉक ID आहे अहमद अली शेख 4 ऐं जेको आहे 50,000 प्लस जेको आहे इन जा फॉलोवर आहिनि। माशाल्लाह सुठो आर्टिस्ट आहे। यूट्यूब ते बि ॾाढी मतिलबु वर्क कंदो आहे। यूट्यूब ते फेसबुक पेज बि अथसि पंहिंजा बि। ऐं दादू ऐं मोरे जो रहवासी आहे। सिटी इन जी दादू ऐं मोरो आहे। अहमद अली शेख उर्फ़ कमाल खान खे केरु नथो सुञाणे। ज़हर ज़िंदगी में ॾाढा पंहिंजा जलवा ऐं बाहि बारियूं वेठो आहे अहमद अली शेख, ऐं सुठी तबियत जो माण्हू आहे। रियल में त हू तव्हां जॾहिं हुन सां मिलंदव तव्हांखे ॾाढी ख़ुशी मिलंदी ऐं सुठे नमूने सां तव्हां सां मिलंदो। बाक़ी ड्रामो त ड्रामो आहे। ड्रामे में हिन टाइम हू विलन जो किरदारु अदा करे रहियो आहे। हुनजो करेक्टर ई विलन वारो आहे। बहरहाल तव्हांखे टिकटॉक ID असां डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾींदासीं अहमद अली शेख जी। उतां क्लिक करे तव्हांजी ओरिजिनल ID ताईं पुॼी वेंदो ऐं साम्हूं स्क्रीनशॉट बि तव्हां ॾिसी सघो था। इहा इन जी टिकटॉक ID आहे। स्क्रीनशॉट ज़रिए नालो पढ़ी उते बि वञी पेस्ट करे टिकटॉक ID ते जेको आहे तव्हां वञी उन ते पुॼी सघो था, फॉलो करे सघो था। असांजी लिंक बि ॾिनल अथव टिकटॉक ID जी, थी सघे त असांजी ID खे बि ज़रूरु फॉलो कजो। डिस्क्रिप्शन में फेसबुक वारे दोस्तनि खे अर्ज़ु आहे त नंबर लिखंदा वञो साम्हूं। अगरि डिस्क्रिप्शन तव्हांखे हिते फेसबुक ते नज़र न ईंदी, यूट्यूब जी वीडियो जे डिस्क्रिप्शन में लिखियलु हूंदो आहे। बाक़ी साम्हूं नंबर हली वियो हूंदो या अञा हले थो पियो, तव्हां इन खे नोट कंदा वञो। ऐं टिकटॉक जो बि ॾाढो शौक़ीन आहे अहमद अली शेख साहब। ॾाढा टिकटॉक वीडियोज़ बि ठाहींदो आहे ऐं माशाल्लाह हज़ारे लखे व्यूज़ बि ईंदा आहिनि टिकटॉक ते। इन खे लाइक ॾाढा मिलंदा आहिनि, फॉलोवर बि। ऐं रोज़ाना जीअं 1-2 वीडियो ज़रूरु ठाहींदो आहे टिकटॉक ते। ही उभरंदड़ अदाकार यानी ॿियो अमरीश पुरी आहे। जीअं अमरीश पुरी इंडिया में मशहूरु हुयो, तीअं ही वरी सिंध जे ड्रामनि में ॼण अमरीश पुरी खां घटि किरदारु न खणंदो आहे ऐं बहितरीनु अदाकार आहे। ऐं हीउ नंबर जेको असां तव्हांखे ॾींदा आहियूं इहो व्हाट्सअप नंबर अथसि। बराए महिरबानी घणो उन्हनि खे तंग बि न कजो जीअं उहो नंबर ई बंदि करे छॾनि। इहो थोरो ख़्यालु कंदा की उहो थोरो घणो ॻाल्हायो, तव्हांखे रिप्लाई मिले त ठीकु आहे। अगरि को रिप्लाई नथो ॾिए त उन खे बार बार तंग करण बि सही न आहे। वरी महिनत सां असां नंबर तव्हांखे ॾियूं था पिया त वरी असांजे मथां बि जेको आहे माण्हू कावड़िबा आहिनि। बहरहाल तव्हांजो शौक़ु पूरो करण जे लाइ असां इन जे लाइ नंबर ॾिनोसीं। ऐं शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल तव्हांजो चैनल आहे, इन खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। हर अदाकार जी हिस्ट्री ऐं तफ़सीलात असांजे चैनल ते तव्हांखे रोज़ानो हिकु वीडियो मिलंदी। ऐं फेसबुक पेज ते अगरि वीडियो ॾिसी रहिया त पेज खे फॉलो लाइक इन वीडियो खे अॻियां ज़रूरु शेयर कंदा जीअं तव्हांखे रोज़ानो वीडियो टाइम सां मिले। ऐं सभ खां पहिरियां